अचो अचो साईं हलो ता हलो अचो अचो बिस्मिल्लाह असां गरीब जो घर आहे साईं अचो अचो पोपट मांखे न्याणिया हिकड़ी सही आहे साईं ॿुधाई बा हा हर कंहिंजे पीउ मां जी इहा ई हूंदी आहे ख़्वाहिश त न्याणी उन घर में ॼऊं जिते असांजी न्याणी हुजे सुखी सही 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 ॿुधाई हा न्याणियुनि जा सूर आहिनि न्याणी दुखी त असांखे बि सकून न ईंदो सही सही तव्हांजी न्याणी असांजी न्याणी आहे इंशाल्लाह तव्हांखे का जेको आहे न शिकायत न मिलंदी उनखे असां भरपूर प्यार ॾींदासीं हा बस सही आहे छोकिरो बि मुंहिंजो भलो आहे हा हा साईं इहो पोइ छोकिरे वारो आहे काथे छोकिरे खे शादी कयांसि थो न साईं हा छॾ हेॾे छोरा डेबू ओ यार पंहिंजो वठी आया से धमाके सां छोरा डेबू आयो अब्बा आयो सत को जी अब्बा पुट माशाल्लाह किरोड़नि में हिक आहे सच को हे तुंहिंजे रिश्ते जे लाइ आया थी न छोकिरी ॾींदा पिया आहिनि तुंहिंजे छोकिरे खे ॾियूं ॾिसण आया आहिनि घर बि तोखे बि बिस्मिल्लाह सोरा साहब बिस्मिल्लाह साईं सोरा साहब कुकुर खाईंदा वे मच्छी खाईंदा वे गोश्त खाईंदा वे तव्हां पंहिंजी मूंखे धी ॾियो था न कसम सां रानी करे रखंदोमांसि पहिरियों सिगरेट उनखे पीआरींदुमि बाद में वञी मां पाण पीअंदुमि कसम सां पुछ हे छोरो थी तू बस स्पीड शुरू हे छोरो आहे इंजीनियरी आहे बिस्मिल्लाह हां नहीं होती हे भलो ॾिठो वे न साईं मुंहिंजो पुट कीअं आहे न मक्खण आहे सभु मक्खी हाणे हे तुंहिंजो पुटु हा साईं कमु छा कंदो आहे कम साईं जा घणा आहिनि जो तव्हांखे ॿुधायां न रात थी वेंदी जबरदस्त कम सोरा साहब कम मुंहिंजो अहिड़ो थी सिगरेट चर्च जो हिकिड़े मिंट में ठाहे वञा भग त 2 मिंटनि में असुल ईअं घोटे वेंदो आहे नशो असुल मूंखे थींदो कोन्हे कम वॾा आहिनि साईं मुंहिंजा अदा पोपट ॻाल्हि ॿुध असांखे इहो रिश्तो क़बूल न आहे मूंखे न्याणी पंहिंजी ततल न आहे जो मां हेॾे मवाली खे ॾियां तव्हां सोचो साईं सोचो मां सोचो छा हे ॾिसां थो हे अफ़ाल हे कट हे मवाली हाणे मुंहिंजी धी पालींदो या पाण खे पालींदो वाह साईं वाह मां ईअं पालींदोमांसि पाण खे घटि पालींदुमि उनखे वधीक पालींदुमि हर पीउ मां जी इहा ई ख़्वाहिश हूंदी आहे त असांजी न्याणी सुखी हुजे अच्छा त असांखे न्याणी जे तरफ़ां को माना ॾुख न हुजे त हेॾे मवाली खे मां ॾियां न्याणी पंहिंजी मां पंहिंजो पाण खे पिटायां उठी अचां 2 मिंट ॾिसो न मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो न आया उताने जेको न कुर्ब कयूं वञो रिश्तो ॾियो साईं छा रिश्तो ॾियां पुट जी हालत ॾिसी सुधरी वेंदो न साईं सियाणा चवंदा आहिनि शादी खां पोइ सुधरी वेंदो इहो छा सुधरंदो हो मिसाल आहे कुते जे पुछ वारी कीअं कुते जे पुछ वारी 12 महीना जेको आहे नड़े में विधऊं कढूं 12 महीने खां पोइ उहे जो उहे टेड़ो इहो हाणे छा सुधरंदो जेकॾहिं मां हिनखे न्याणी ॾियां इहो सालनि में ई न विझंदो आहे एॾी धप ढूंढ ख़ैर धप बाबा न्याणी जो नसीब अला भलो कढो इन रिश्ते खां पोइ बस भले हलिया था महिरबानी साईं सोचो साईं सोचो कुते जो पुछ बेइज्जती करे था जिनके मां काथे छॾींदो आहियां सी जा पुट तोरे ॿाहिरि निकिर अॼु मां तोखे पुछां थो मखण मोर रिश्तो आयो छोकिरी बि हिकिड़ी हुयसि हुनजे नाले ते केतिरी जायदाद हुई उहो ई भॼाए छॾे तोखे जो चयो मां उहो रिश्तो ॾिसण ईंदा पिया आहिनि हा तूं वरी इहो साॻियो पीउ वारी पुराणी पोज़ीशन में को कपिड़ा पाए पिया कोई हे पोज़ीशन कोन्हे भला इहा पोज़ीशन अॼु मां तोखे पुछां थो बेइज्जती करे ढूंढ पई त धप कुते को घणी तोरे पुठ में धप अॼु तोखे तड़ कराए पोइ छॾींदो मां चवंदो त अॼु तूं तड़ की न कंदे अॼु तोखे मां थड़ कराए पोइ छॾींदोमांइ मर हिते कुते जा पुछ हेॾे मर अॼु बेइज्जती कराई थी मुंहिंजी बेइज्जती कराईंदो हा नलके जेठो अॼु मां बारे जा पुट हेॾे अॼु मां तोखे आई छा हेॾे मर जा पुट तड़ी न कंदो अॼु तोखे मां तड़ कराए पोइ छॾींदुमि तड़ कराए पोइ कुते जा पुछ
हेॾे सर कराए मां के तू बेस्तो करायो है तो बेस्ती हेॾे मार 哎呦我的妈！